सिंध तरक्की पसंद पार्टी पारां नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां 3 ॾींहं बेलामती बुख हड़ताल जारी रखी वई। आख़िरी ॾींहं ते पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी होतखान ॻाल्हाई सूमार मंगलियो ऐं ॿियनि मर्कज़ी अॻवान नवाब शाह पहुची बुख हड़ताल में शिरकत कई। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त असां गुज़िरियल 3 महीननि खां डॉक्टर निमरता चंदानी जी हक़ीक़तनि खे वाक़िअ करण लाइ जदोजहद करे रहिया आहियूं ऐं हाणे जुडिशियल रिपोर्ट बि अची वई आहे त उनखे ज़ाहिर छो नथो कयो वञे ऐं उन क़त्ल में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कठहरे में बीहारियो वञे। असां घुर कई हुई त निमरता जी अदालती तहकीकात करायो, अदालती तहकीकात कराई वई आहे। हाणे असीं वज़ीर आला खां पुछण था चाहियूं त इन अदालती तहकीकात खे फाइलनि में इन तहकीकात खे फाइलनि में बंदि करे रखण लाइ त इहा तहकीकात कान कराई वई हुई। इहा अदालती तहकीकात अवाम जी अमानत आहे ऐं अवाम वटि इहा ज़ाहिर कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk